मौलाना शहजाद बख्श जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जे YouTube चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तोखे कंहिं तंग कयो अॼु? सभिनी मज़लूम जी आह खां बचो। मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं हिन शख़्स खे सभिनि माण्हुनि गॾिजी मिली हिनखे एॾो ज़लील कयो अथनि। इहो यादि रखिजो, जेकॾहिं मज़लूम जी दुआ अर्शनि ते पुॼंदी आहे, जेकॾहिं मज़लूम काफ़र बि हुजे न, पोइ बि उन जी दुआ अर्शनि ते वञी पुॼंदी आहे। मज़लूम जी मदद कयो, उनखे मानी खारायो, उनजी हेल्प कयो, मदद कयो। इहो त नथा करे सघनि, रहंदो वञ मज़लूमनि खे तंग था कनि, हुनखे परेशान था कनि। हीअ इंसानियत आहे? का मज़लूम खे माण्हू तंग कई आहे, इंसानियत आहे? हुन सां मज़ाक कनि, हुनखे ग़लति ॻाल्हाइनि, हुन मज़लूम जी दिलि मां छा दुआ निकिरंदी? बददुआ निकिरंदी। अने जेकॾहिं मज़लूम काफ़र बि हुजे न, हुन जी दुआ अर्शनि ते वञी पुॼंदी आहे। जेकॾहिं हिन मज़लूम हिनखे बददुआ ॾिनी त इहो बददुआ वारो को माण्हू बची नथो सघे, हिनखे बर्बाद करे छॾींदो मज़लूम जी बददुआ खां। हमेशह मज़लूमनि ते रहम कयो, हुननि सां प्यार सां पेश अचो, हुन सां अख़लाक वारो सलूक कयो, हुनखे तंग परेशान न कंदा कयो, हुनजी मदद कयो, हुनजी हेल्प कयो। मज़लूम जी आह खां बचो, हुनजी बददुआ खां बचो।